अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली का अॼु पाण पढ़ंदासीं रेगुलेटरी फंक्शन ऑफ किडनी। किडनी या गुर्दे जा कहिड़ा इम्पोर्टेंट कम आहिनि, उनमें 4 जेके इम्पोर्टेंट कम आहिनि उन्हनि बाबति अॼु पाण पढ़ंदासीं। पहिरियों आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन, यानी फिल्टर करणु, जेके रत में जेके मॉलिक्यूल आहिनि उन्हनि खे फिल्टर करणु। रीएब्जॉर्प्शन, अहिड़ा मॉलिक्यूल जेके फिल्टर थी विया पर उन्हनि जी जिस्म खां ॿाहिरि जे बजाए जिस्म जे अंदरि वधीक ज़रूरत आहे त उन्हनि खे वापसि जिस्म जे अंदरि आणणु। ट्यूबुलर सीक्रेशन, अहिड़ा मॉलिक्यूल जिन जो जिस्म खां ॿाहिरि हुजणु खपे पर जिस्म खां ॿाहिरि निकिरण खां रहिजी विया या वापसि ब्लड में हले विया त ब्लड मां वरी उन्हनि खे एक्टिव ट्रांसपोर्ट जे थ्रू ॿाहिरि कढियो वञे। चौथों आहे काउंटर करंट एक्सचेंज, जंहिंमें वाटर ऐं साल्यूट जी जेका लेवल आहे उनखे मेंटेन कयो वेंदो आहे। उन खां सवाइ जेको नरिशमेंट आहे, ऑक्सीजन आहे, उहा सप्लाई कई वेंदी आहे। त हिननि खे पाण जेको आहे उहो डिटेल में पढ़ंदासीं। पहिरियों जेको फंक्शन आहे उहो अल्ट्रा फिल्ट्रेशन। अल्ट्रा फिल्ट्रेशन नॉन सेलेक्टिव हूंदी आहे। नॉन सेलेक्टिव मतिलबु त सभु जा सभु मॉलिक्यूल, सभु जेके बि रत में मौजूदु हूंदा आहिनि सवाइ 2 शयुनि जे, हिकिड़ो ब्लड सेल ऐं ॿियो प्लाज़्मा प्रोटीन। प्रोटीन ऐं जेके ब्लड सेल हूंदा आहिनि उहे फिल्ट्रेट में जेको फिल्टर थी शयूं नेफ्रॉन ना गुर्दे लाइ ईंदो, अंदरि ईंदो आहे नेफ्रॉन जे सेल मंझि। उन खां सवाइ नॉन सेलेक्टिव हूंदो आहे, जेके ॿिया मॉलिक्यूल जेके मौजूदु आहिनि उहे सभु या सभु जेके आहिनि उहे फिल्टर थींदा आहिनि। त नॉन सेलेक्टिव जेका आहे उहा फिल्ट्रेशन थींदी आहे रत जी, जंहिंमें सभु जा सभु मॉलिक्यूल सवाइ ब्लड सेल ऐं प्लाज़्मा प्रोटीन जे मौजूदु हूंदा आहिनि। इहे जेको बाउमैन कैप्सूल, जेको नेफ्रॉन जो पहिरियों पार्ट आहे उहो सीव लाइक ॼारी वांगुरु जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे ऐं उन मां सभु या सभु जेके मॉलिक्यूल आहिनि उहे रत मञा बाउमैन कैप्सूल में उन खां पोइ जेको आहे न हेठि ईंदा आहिनि। हाणे जी स्ट्रक्चर था ॾिसूं, हीअ जेके आहिनि उहो आर्ट्रियोल या जेको ग्लोमेरुलस आहे, जंहिंमें काफ़ी सारियूं ब्लड कैपिलरीज़ मौजूदु आहिनि। हितां खां रत जेको आहे उहो हाई प्रेशर सां हेठि जेको आहे न हिते हेठि जेको आहे ॼारी लाइक स्ट्रक्चर हूंदो आहे, हिन मञा ब्लड जेको आहे उहो सभु या सभु मॉलिक्यूल सवाइ 2 शयुनि जे, हिकिड़ो ब्लड सेल ऐं ॿियो प्रोटीन, उन्हनि 2 शयुनि खां सवाइ सभु जा सभु मॉलिक्यूल जेके आहिनि उहे फिल्टर थी हेॾां नेफ्रॉन मंझि अॻियां ईंदा आहिनि। उन खां पोइ कुझु जेके आहिनि उहे अॻियां मुकमल अॻियां वञी यूरिन में हलिया वेंदा आहिनि ऐं कुझु जेके मॉलिक्यूल आहिनि, घणा जेके मॉलिक्यूल आहिनि उहे वापसि रीएब्जॉर्ब थी वापसि ब्लड में ईंदा आहिनि। त हाणे हिते अल्ट्रा फिल्ट्रेशन थींदी आहे, जंहिंमें सभु जा सभु मॉलिक्यूल सवाइ 2 शयुनि जे, ब्लड सेल ऐं प्लाज़्मा प्रोटीन, उहे सभु जा सभु मॉलिक्यूल जेके आहिनि उहे पास थी हेॾां ईंदा आहिनि। उन मां कुझु जेके आहिनि उहे यूरिन ठाहींदा आहिनि, घणा जेके आहिनि उहे वापसि रीएब्जॉर्ब थी ब्लड में वेंदा आहिनि। उन खां पोइ ॿियो फंक्शन आहे रीएब्जॉर्प्शन जो। हाणे अहिड़ा मॉलिक्यूल जेके फिल्टर थी आया पर इन्हनि जो जिस्म में वधीक ज़रूरत आहे, उन्हनि जी रीएब्जॉर्प्शन थींदी। री वर्ड छो पिया यूज़ करियूं, छो त हिकिड़ी एब्जॉर्प्शन थींदी आहे, ॿी रीएब्जॉर्प्शन। एब्जॉर्प्शन फर्स्ट टाइम थींदी आहे जॾहिं पाण खाधो खाईंदा आहियूं त पंहिंजो जेको इंटेस्टाइन आहे उन मञा जेके फूड पार्टिकल आहिनि उहे फूड पार्टिकल जेके आहिनि उहे फूड पार्टिकल या उहे शयूं जेके वाटर सॉल्यूबल आहिनि उहे रत में एब्जॉर्ब थींदियूं आहिनि, स्मॉल इंटेस्टाइन मां ब्लड में ईंदियूं आहिनि। त हाणे ब्लड में मौजूदु आहिनि, हाणे ब्लड मां फिल्टर थी हीअ जेको आहिनि उहे फिल्ट्रेट में वयूं, नेफ्रॉन में वयूं। हाणे नेफ्रॉन पर हिननि जी जिस्म में वधीक ज़रूरत आहे, तंहिं करे हीअ वापसि जेके आहिनि उहे रीएब्जॉर्ब थी ब्लड में ईंदियूं। ऐं रीएब्जॉर्प्शन जेके बि यूज़फुल सब्सटेंसेस आहिनि उन्हनि जी थींदी। हाणे मुख़्तलिफ़ जेके नेफ्रॉन जा पार्ट आहिनि, प्रॉक्सिमल कन्वोल्यूटेड ट्यूबुल आहे, हिते ग्लूकोज आहे, अमाइनो एसिड आहे, वाटर आहे, साल्ट जेके आहिनि उहे रीएब्जॉर्ब थींदा आहिनि। उन खां पोइ डिसेंडिंग लिम्ब आहे, लूप ऑफ हैनले जी, हिते वाटर जेको आहे उहो रीएब्जॉर्ब थींदो आहे। असेंडिंग लिम्ब आहे, हिते सोडियम ऐं क्लोराइड जेको आहे उहे रीएब्जॉर्ब थींदा आहिनि। उन खां पोइ जेको DCT डिस्टल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल आहे, हिते जेको आहे न उहो जेको फ्लूइड हूंदो आहे उहो हाइपोटोनिक हूंदो आहे। उन करे काफ़ी सारा जेके साल्ट हूंदा आहिनि उन्हनि जी जेका हार्मोन जे थ्रू जीअं
एल्डोस्टेरोन आहे सोडियम जी लेवल खे मेंटेन कंदो आहे, त हार्मोन जे थ्रू हिते साल्ट जी लेवल मेंटेन कई वेंदी आहे। उन खां पोइ जेको कलेक्टिंग डक्ट हूंदो आहे लास्ट पार्ट नेफ्रॉन जो, उते जेको आहे उहो वाटर वग़ैरह जी लेवल जेका आहे उहा एडजस्ट करे या वाटर जेको आहे उहो रीएब्जॉर्ब कराए फाइनली जेको बाक़ी यूरिन बचंदो आहे त उहो जिस्म खां ॿाहिरि हाणे एक्सक्रीट थियण लाइ रेडी हूंदो आहे। त हाणे हिते जेको आहे उहो हिते रीएब्जॉर्प्शन जेको आहे उहो हिननि मॉलिक्यूल जी थींदी आहे। जेको पाण नेफ्रॉन जो स्ट्रक्चर ॾिसी उन में पाण ॾिसूं था त कहिड़ी जॻह ते कहिड़ा कहिड़ा मॉलिक्यूल जेके आहिनि उहे रीएब्जॉर्ब पिया थियनि। हाणे ही पहिरियों जेको हितां अचे पई थी बाउमैन कैप्सूल, उन खां पोइ जेको पहिरीं पार्ट ही पहिरीं फोल्डिंग अचे पई, हिन खे PCT या प्रॉक्सिमल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल चइबो आहे। हिते जेको आहे उहो काफ़ी सारा मॉलिक्यूल जी जेका आहे उहा रीएब्जॉर्प्शन थी सघे थी। सोडियम जेको आहे रीएब्जॉर्ब थींदो, वाटर जी रीएब्जॉर्प्शन हितां थींदी, अमाइनो एसिड जी थींदी, ग्लूकोज जी थींदी। त हीअ जेका मॉलिक्यूल आहिनि उहे PCT में हिननि जी रीएब्जॉर्प्शन थींदी। उन खां पोइ PCT खां पोइ ही लूप ऑफ हेनले जो पार्ट जेको यू शेप स्ट्रक्चर आहे उहो ॿिनि हिसनि में हूंदो आहे। हीअ जेका आहे डिसेंडिंग लिम्ब जेका हेठि बि लहे डिसेंडिंग आहे, उन खां पोइ हीअ वरी मथे बि चढ़े, हीअ असेंडिंग लिम्ब आहे, त ॿ लिम्ब आहिनि। उन खां पोइ हीअ जेका फोल्डिंग आहे उहा DCT डिस्टल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल आहे। फाइनली जेको आहे उहो कलेक्टिंग डक्ट आहे। हाणे हिते जेको आहे पाण पहिरियों त अमाइनो एसिड आहे, वाटर आहे, सोडियम आहे, उन खां सवाइ ग्लूकोज आहे, हिननि जी रीएब्जॉर्प्शन हिते बि थिए। उन खां पोइ जेको डिसेंडिंग लिम्ब आहे हिते जेको आहे उहो वाटर जी रीएब्जॉर्प्शन थींदी आहे। डिसेंडिंग लिम्ब खां पोइ असेंडिंग लिम्ब ॾांहुं वञे त हिते जेको आहे ॿिनि शयुनि जी सोडियम जी ऐं क्लोराइड जी हिते रीएब्जॉर्प्शन थींदी आहे। रीएब्जॉर्ब थी वापसि ब्लड न वेंदो आहे। उन खां पोइ जेको हीअ आहे DCT आहे डिस्टल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल आहे। हिते वाटर वग़ैरह जी या साल्ट जी जेका लेवल आहे उहा एडजस्ट कई वेंदी आहे मुख़्तलिफ़ हार्मोन जे थ्रू। साल्ट जी लेवल हिते एडजस्ट कई वेंदी आहे। उन खां पोइ अॻियां जेको कलेक्टिंग डक्ट आहे हिते ADH एंटी डायूरेटिक हार्मोन जे थ्रू वाटर जेको बि हूंदो आहे उहो रीएब्जॉर्ब करायो वेंदो आहे। ऐं उन खां पोइ जेको यूरिन बचंदो आहे उहो फाइनली अॻियां पास थी वेंदो आहे। त हाणे हीअ जेका मॉलिक्यूल आहिनि इन्हनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते रीएब्जॉर्प्शन बि थी आहे। उन खां पोइ अचंदो आहे ट्यूबुलर सीक्रेशन ते। ट्यूबुलर सीक्रेशन छा आहे? अहिड़ा सब्सटेंसिस जेके जिस्म जे लाइ पॉइज़नियस आहिनि, हार्मफुल आहिनि, जेके नुक़सानु करे सघनि था ऐं उहे फिल्ट्रेट मञा एस्केप थी आहे कंहिं वजह जे करे। मतिलबु हाई प्रेशर ते जंहिंमहिल ब्लड मञा फिल्टर पिया थिया उन महिल इहे सब्सटेंस जेके आहिनि फिल्ट्रेट में वञनि हा, नेफ्रॉन न वञनि हा, पर नेफ्रॉन न कोन विया, वापसि ब्लड में ई रहिया। त अहिड़नि मॉलिक्यूल खे एक्टिव ट्रांसपोर्ट जे थ्रू यानी एनर्जी इस्तेमालु करे अहिड़नि मॉलिक्यूल खे जिस्म खां ॿाहिरि कढियो वेंदो आहे। त इहो जेको आहे उहो PCT लेवल ते DCT लेवल ते थींदो आहे। PCT प्रॉक्सिमल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल मंझि अमोनिया, यूरिया, यूरिक एसिड, क्रिएटिनिन ब्लड मञा खणी PCT मंझि विधा वेंदा आहिनि त जीअं जेको आहे इहो अॻियां वञी यूरिन में पास थी वञनि। उन खां सवाइ हाइड्रोजन ऐं अमोनियम आयन जेके आहिनि उहे इंटरस्टिशियल फ्लूइड, उहो फ्लूइड जेको नेफ्रॉन जे सेल ऐं ब्लड कैपिलरीज़ जे विच में हिकिड़ो टिश्यू फ्लूइड मौजूदु हूंदो आहे या इंटरस्टिशियल फ्लूइड, उन मञा DCT मंझि हाइड्रोजन ऐं अमोनियम आयन ही विधा वेंदा आहिनि। हाइड्रोजन ऐं अमोनियम आयन जो हिकिड़ो इम्पोर्टेंट कमु आहे pH मेंटेन करण में या जेको ब्लड जो एसिड बेस बैलेंस आहे उनजे मेंटेन करण में। PCT ही वारो एरिया, DCT ही वारो एरिया नेफ्रॉन जो। हाणे जेको PCT आहे हिते ब्लड मञा, हाणे ब्लड पाण पढ़ियो त ब्लड जेको हितां खां हिन जेको ग्लोमेरुलस आहे हितां खां फिल्टर थी सभु जा सभु मॉलिक्यूल हेॾां आया, पर कुझु मॉलिक्यूल जेके हार्मफुल हुआ हितां खां जेका ब्लड मञा हेॾां अचण खां बची विया। हाणे छा आहे हिननि जो ब्लड मां निकिरणु लाज़मी आहे। अमोनिया आहे, यूरिया आहे, यूरिक एसिड आहे, क्रिएटिनिन आहे, हाणे ब्लड में ई हार्मफुल थी सघंदा। तंहिं करे एक्टिव ट्रांसपोर्ट जे थ्रू, एक्टिव ट्रांसपोर्ट छा कजे पियो जंहिंमें एनर्जी इस्तेमालु कजे, त एनर्जी खे इस्तेमालु करे हिननि मॉलिक्यूल खे हेॾां डायरेक्टली इंसर्ट कयो वञे PCT में ताकी हीअ जेको आहे वञी यूरिन में शामिलु थी वञनि, जिस्म में न रहनि। उन खां सवाइ हाइड्रोजन ऐं अमोनियम आहिनि इहे जेके आहिनि उहे DCT में आंदा वेंदा आहिनि डायरेक्टली, त जीअं जिस्म खां ॿाहिरि निकिरी वञनि। जेतिरी बि जिस्म में ज़रूरत हूंदी आहे ओतिरा जिस्म में रहंदा आहिनि, उन खां सवाइ ही जिस्म खां ॿाहिरि हिननि खे कढियो वेंदो आहे। उन खां पोइ लास्ट में काउंटर करंट एक्सचेंज।
जो काउंटर करंट एक्सचेंज आहे उहो ॿिनि क़िस्मनि जा सिस्टम आहिनि। पहिरियों जेको आहे उहो काउंटर करंट मल्टीप्लायर आहे। हीअ जेके एक्सचेंज सिस्टम आहिनि उहे वाटर ऐं सॉल्यूट जी लेवल मेंटेन करण में जेको आहे न हिननि जो रोल हूंदो आहे। पहिरियों जेको काउंटर करंट मल्टीप्लायर आहे इहो आयन जी कंसंट्रेशन मेड्यूला में मेंटेन कंदो आहे ताकी जेको चओ त जेको डिसेंडिंग लिम्ब आहे हितां वाटर रीअब्जॉर्ब थींदो आहे, जेको असेंडिंग लिम्ब आहे उन मंझां जेको सोडियम ऐं क्लोराइड आहिनि उहे रीअब्जॉर्ब थींदा आहिनि। उन खां पोइ जेको सोडियम ऐं क्लोराइड आहिनि जेके रीअब्जॉर्ब थिया उहे असेंडिंग लिम्ब मां कढी वापसि डिसेंडिंग लिम्ब में आंदा वेंदा आहिनि। छो त जेको डिसेंडिंग लिम्ब मां वाटर रिमूव थियण जे करे उहो सॉल्यूशन जेको आहे उहो हाइपरटोनिक थी वेंदो आहे टिश्यू फ्लूइड जे कंपेयर। त जेको साल्ट ऐं जेके साल्ट आहिनि सोडियम ऐं क्लोराइड आहिनि आयन आहिनि उहे असेंडिंग लिम्ब मां कढी वापसि डिसेंडिंग लिम्ब में आंदा वेंदा आहिनि त जीअं वाटर जेको आहे उहो वधि में वधि रीअब्जॉर्ब कराए सघिजे। त इन तरीक़े सां जेको फिल्ट्रेट में मौजूदु 90% वाटर हूंदो आहे उहो रीअब्जॉर्ब थी वेंदो आहे। हाणे हीअ वारो जेको एरिया आहे लाइन ॾिसूं पिया नेफ्रॉन जो जेको हीअ मथियों एरिया आहे हिन लाइन खां मथे इहो किडनी जे कॉर्टेक्स रीजन में हूंदो आहे। हेठियों जेको एरिया आहे उहो मेड्यूला रीजन में हूंदो आहे। हाणे हीअ जेको हिते जेको आहे न उहो वाटर रीअब्जॉर्प्शन थींदी आहे। वाटर रीअब्जॉर्प्शन जे करे जेको फिल्ट्रेट आहे उहो हाइपरटोनिक थी वेंदो आहे। हाइपरटोनिक पोइ छा कयो वेंदो आहे जो हितां सोडियम ऐं क्लोराइड हितां रिमूव करे इंटरस्टिशियल फ्लूइड टिश्यू फ्लूइड में आंदा वेंदा आहिनि। हितां खां हीअ वापसि वरी हेॾां आंदा वेंदा आहिनि त जीअं जेको आहे उहो फिल्ट्रेट जेको आहे उहो जेको साल्ट जी कंसंट्रेशन खे मेंटेन करे वधि में वधि जेको वाटर आहे उनखे रीअब्जॉर्ब करायो वञे। त हीअ वाटर जी रीअब्जॉर्प्शन जे लाइ हिकिड़ो मैकेनिज़म आहे। उन खां पोइ ॿियो जेको काउंटर करंट सिस्टम आहे उहो वासा रेक्टा। वासा रेक्टा ब्लड जूं उहे कैपिलरीज़ आहिनि जेके लूप ऑफ हेनले उन सां अटैच हूंदियूं आहिनि, उन खे क्रॉस कंदियूं आहिनि या उन सां जेके अटैच हूंदियूं आहिनि उन्हनि जेके ब्लड कैपिलरीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे वासा रेक्टा चइबो आहे। हाणे हीअ जेको आहे न सो नरिशमेंट ऐं ऑक्सीजन जेका न्यूट्रिशन ऐं ऑक्सीजन खपंदी आहे मेड्यूला खे उहा वासा रेक्टा वारी कैपिलरीज़ जेके आहिनि उहे प्रोवाइड कंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको वाटर आहे एक्सेस वाटर आहे उहो ई रीअब्जॉर्ब कंदियूं आहिनि फिल्ट्रेट मञा। हाणे हीअ ब्लड कैपिलरीज़ जो हिकिड़ो नेटवर्क आहे। हीअ जिस्म खां जेके कैपिलरीज़ अचे पई हेॾां हीअ अफेरेंट आर्ट्रियोल आहे। उन खां पोइ हीअ जेको ग्लोमेरुलस आहे हितां हीअ निकिरे पई हेॾां नेफ्रॉन सां अटैच आहे, हिन खे एफेरेंट आर्ट्रियोल चइबो आहे। एफेरेंट आर्ट्रियोल वरी ॿिनि हिस्सनि में विरहायल हूंदो आहे। हिकिड़ो जेको कैपिलरी जो नेटवर्क PCT ऐं DCT सां अटैच हूंदो आहे, हिन खे पेरिटिबुलर कैपिलरीज़ चइबो आहे। ॿियो वरी लूप ऑफ हेनले सां अटैच हूंदो आहे, हीअ जेको हिन जॻह ते ॾिसो पिया हिन खे वासा रेक्टा चइबो आहे। त हीअ वासा रेक्टा छा कंदो आहे हितां जेको आहे न तमामु थोरो जेको ब्लड आहे 1% आहे उहो जेको किडनी न ब्लड फ्लो कंदो आहे उन जो 1% जेको आहे उहो वासा रेक्टा खां फ्लो कंदो आहे। हीअ मेड्यूला खे जेको आहे उहो न्यूट्रिशन ऐं ऑक्सीजन सप्लाई कंदो आहे ऐं जेको वाटर हूंदो आहे उहो रीअब्जॉर्ब करे हितां खां वापसि ब्लड में आंदो वेंदो आहे त जीअं जिस्म मां जेको आहे उहो वाटर जी शॉर्टेज न थिए। हार्मोनल इन्फ्लुएंस ऑन किडनी कहिड़ा कहिड़ा हार्मोन आहिनि जेके किडनी जे फंक्शन ते इन्फ्लुएंस थींदा आहिनि। हाणे पहिरियों हार्मोन आहे एंटी डायूरेटिक हार्मोन या वेसोप्रेसिन। हिन जो कमु हूंदो आहे वाटर रीअब्जॉर्प्शन में। हीअ किथां खां रिलीज़ थींदो आहे ब्रेन मंझि हिकिड़ो ग्लैंड हूंदो आहे जंहिंखे पिट्यूटरी ग्लैंड चइबो आहे। उनजा ॿ लोब हूंदा आहिनि एंटीरियर पिट्यूटरी पोस्टीरियर पिट्यूटरी। जेको पोस्टीरियर पिट्यूटरी हूंदो आहे उन मंझां जेको पिट्यूटरी ग्लैंड जो पोस्टीरियर लोब हूंदो आहे उन मंझां रिलीज़ थींदो आहे। उन खां पोइ अची किडनी जी कलेक्टिंग डक्ट ते किडनी जो जेको सेल आहे नेफ्रॉन उन जी कलेक्टिंग डक्ट जे मथां एक्ट करे वाटर जी रीअब्जॉर्प्शन खे इंक्रीज़ कराईंदो आहे। उन खां पोइ ॿियो आहे एल्डोस्टेरोन। एल्डोस्टेरोन सोडियम जी रीअब्जॉर्प्शन खे जेका बि सोडियम जेका आहे फिल्ट्रेट में मौजूदु आहे ऐं जेकॾहिं जिस्म खे ज़रूरत आहे त एल्डोस्टेरोन रिलीज़ थींदो। किथां खां रिलीज़ थींदो किडनी जे मथां ई हिकिड़ा ग्लैंड हूंदा आहिनि जंहिंखे एड्रिनल ग्लैंड चइबो आहे। उन जा ॿ लोब हूंदा आहिनि एड्रिनल कॉर्टेक्स एड्रिनल मेडुला। हीअ एड्रिनल कॉर्टेक्स मां रिलीज़ थींदो
उन खां पोइ हीअ नेफ्रॉन जे मथां एक्ट करे सोडियम जी रीएब्जॉर्प्शन खे वधाईंदो। टियों हार्मोन आहे पैराथायरॉइड हार्मोन। पैराथायरॉइड हार्मोन किथां खां रिलीज़ थींदो? हीअ जेको नेक ॻिची वारो जेको एरिया हूंदो आहे न, फ्रंट साइड जेका फूड पाइप खाधे वारी नली जेका मटींदी आहे उन जी साइड खां ई थायरॉइड ग्लैंड, ऐं थायरॉइड जे पासे में ई पैराथायरॉइड ग्लैंड मौजूदु हूंदो आहे। हितां खां पैराथायरॉइड हार्मोन रिलीज़ थींदो आहे ऐं इहो किडनी जे मथां नेफ्रॉन जे मथां एक्ट करे कैल्शियम आयन जी रीएब्जॉर्प्शन वधाईंदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।